वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। वगण वेझो बरसात दौरान विज किरण सबब ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणा सड़ी फौत थी विया। सिम शाख वटि ज़मीन ते कम कंदड़ विका मोरी वासी पोरियतनि मथां विज किरी पई। फौतियुनि में मोहम्मद अमीन विकू इसहाक ऐं ख़ान मोहम्मद विकू शामिल आहिनि। लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मांखे वगण मां ॿुधाए रहिया आहियूं, जिथे बरसात दौरान विज किरण सबब 2 भाइरनि समेत 3 ॼणा सड़ी फौत थी विया आहिनि। सिम शाख वटि ज़मीन ते कम कंदड़ वका मोरी वासी पोरियतनि मथां विज किरी पई। फौतियुनि में मोहम्मद अमीन वको इसहाक ऐं ख़ान मोहम्मद वको शामिल आहिनि। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे वगण वेझो, जिते बरसात दौरान विज किरण सबब 2 भाइरनि समेत 3 ॼणा सड़ी फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। वगण मां आवाज़ जो रिपोर्टर कामरान तुन्यो असां सां लाइन ते मौजूद आहे। कामरान, छा तफ़सील आहिनि इन अफ़सोसनाक वाक़े जा? जी बिल्कुल, वगण भरिसां सिम शाख वटि ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। वगण भरिसां सिम शाख वटि पंहिंजी ज़रई ज़मीन में कमु कंदड़ 4 हिक ई घर जा भाती जेके ज़रई ज़मीन में रोंबो करे रहिया हुया, जंहिं बाद पंहिंजो हिकिड़े वण हेठां मानी खाई रहिया हुया त वसंदड़ मींहं दौरान संदन मथां विज किरी पई, जंहिं सबबु 2 सॻा भाइर ऐं संदन सोट फौत थी विया आहिनि ऐं जॾहिं त हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। वाक़े बाद संदन घरनि में रोज राड़ो मतल आहे। जी वरी महिरबानी कामरान तुन्यो अपडेट करण लाइ। नाज़रीन, तव्हांखे मौसम जे हवाले सां अपडेट कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ठटे, दादू, टनुजाम, लाड़काणे, कंबर, शहदादकोट, नौशेरो फिरोज़, टंडो अलायार, मटियारी, मोहनजोदड़ो ऐं ॿियनि शहरनि में वसकारो थियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। ठटे, दादू, टंडोजाम, लाड़काणे, कंबर, शहदादकोट ऐं सिंध जे ॿियनि शहरनि में बि बरसात जो सिलसिलो जारी आहे। नौशेर फिरोज़, टंडो अलायार, मटियारी, मोहनजोदड़ो, मोरो, बाड्र ऐं मधे जी 9 देरो में बरसात पई आहे, जॾहिं त रतो देरो, झोल, लालू राउंक, गाजी ख्वाबड़, गढ़ी खैरो, नसीराबाद, गुलाब लगारी, पीर जो ॻोठ ऐं शेख भिरकियो में बि बरसात जो सिलसिलो जारी आहे। गढ़ी असन, ठरी मीरवा, सेराणी ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो पियो आहे ऐं बिजली मवासिलात जो निज़ाम सख़्तु मुतासिर थियो आहे। नौशेर फिरोज़ जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर ज़ाहिद क़ाइम ख़ानी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि नौशेर फिरोज़ में बरसात जे हवाले सां? बिल्कुल, बरसात जो सिलसिलो जेको आहे अञा ताईं जारी आहे। सुबुह सां ऐं राति सां जेको बरसात जो सिलसिलो हलंदो रहो, वक़्ते सां तेज़ तूफ़ानी बरसात जेका आहे हलंदड़ आहे, जंहिं करे जेको आहे सॼे शहर में जेको आहे बरसात तबाही मचाए छॾी आहे। समूरा हेठां वारा इलाइक़ा जेके आहिनि ॿुॾी विया आहिनि। क़ौमी शाहरा खां रोडनि ताईं मेन जेके शहर जा रोड आहिनि, मिठियानी रोड हुजे, पटीज़न रोड हुजे, तारूशा रोड हुजे, नेशनल बैंक वारो रोड हुजे, समूरा रोडनि ते जेको आहे गोॾो जहिड़ो पाणी बीहजी वियो आहे। पर म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाइब सबबु थियो आहे त बरसात जे बावजूदि जेको आहे पाणी निकाल करण लाइ उन्हनि में के बि जोगा बंदोबस्त वेठा मशीनरी मौजूदु न आहे, जंहिं ते खेतनि में जेको पाणी सां गॾोगॾु कट जेको आहे थी वई आहे, जंहिंजे करे जेको आहे स्कूल खां ईंदड़ ॿार या मस्जिदनि ते ईंदड़ माण्हू या कारोबारी इलाइक़नि में ईंदड़ माण्हू जेके आहिनि, खेतनि में तमामु घणी तकलीफ़ रही आहे। बिजली जो निज़ाम डावाडोल थियो आहे। लाॻी त बरसातुनि जे जेके फसलुनि खे ऐं भाॼियुनि जे फसलुनि खे जेको तमामु भारी ख़तरो थियो आहे ऐं बरसात जे सिलसिले खां पोइ जेको आहे बिजली जो सिलसिलो आहे उहो मुकमल तौर ते मफ़लूज बणियल आहे। काफ़ी फीडर जेके आहिनि फिट थी विया आहिनि। साॻी सूरत ज़िले खां अलावा ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि जी बि आहे। ज़िले जा तालका हेडक्वाटर हुजनि या नंढा वॾा शहर हुजनि, समूरा जेके आहिनि बरसात जो ॿुॾा पिया आहिनि। पर इंतज़ामिया जी जेका ख़ामोशी वारो अंदाज़ो सां लॻाए सघे थो त हिन वक़्तु ताईं शहर जे मेन रस्तनि ऐं रोडनि तां जेको आहे पाणी निकाल जो को बंदोबस्तु न करे सघिया आहिनि। वरी महिरबानी ज़ाहिद क़ाइम ख़ानी अपडेट करण लाइ। नाज़रीन, मूंखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। ठटे, दादू, टनुजाम, लाड़काणे, कंबर, शहदादकोट, नौशेरो फिरोज़, टंडो अलायार, मटियारी, मोहनजोदड़ो, मोरो, बाड्र, मदेजी, 9 देरो, रतो देरो, झोल, लालू राय,
गाजी खावड़ गढ़ी खैरो नसीराबाद गुलाब लगारी पीर जो गोठ शेख फिरकियो गढ़ी हसन ठरी मीरवा ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम सख़्त मुतासिर थी रहियो आहे। हेठि वारनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे जॾहिं त आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सावण जी बरसात जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ तूफ़ानी बरसात पइजी रही आहे। लाड़काणे में तेज़ बरसात खां पोइ पाणी बीजी वियो आहे, जॾहिं त नईं देरे में बि गजगोड़ सां बरसात जो वसकारो हलंदड़ आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया, कंबर में बि तेज़ बरसात खां पोइ रोडनि ते पाणी बीठल आहे, जंहिं सबबु रहवासी ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। रशीद अपड़ोस असां नए देरे मां लाइन ते मौजूदु आहे। जी रशीद, बरसात जे हवाले सां अपडेट कंदा। जी बिल्कुलु, नौदरो में जेको आहे त गजगोड़ सां तेज़ बरसात पई आहे, जंहिंजे करे जेको मवासिलाती निज़ाम आहे उहो बि धरम भरम थी वियो आहे, जॾहिं त बिजली जो सिस्टम आहे उहो पिणु बंदि थी वियो आहे। तेज़ बरसात सबबु रोडनि ते गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो आहे, गटर उछली पिया आहिनि, जंहिं करे शहरनि खे अचण वञण में सख़्तु दुश्वारी पेश अची रही आहे। बरसात सबबु माण्हू घरनि में बंदि थी विया आहिनि, कारोबार ख़ासि तौर ते मुतासिर थियो आहे ऐं ॾियारीदार जेके मज़दूर आहिनि, जेके मज़दूरी कंदा आहिनि, उहे पिणु जेको आहे त सख़्तु मुतासिर थिया आहिनि। चूंडियल जेके काउंसलर आहिनि उहे पाणीअ जी नेकाली जे हवाले सां रोडनि ते नज़र अचनि था, पर हिन वक़्त ताईं शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते अञा बि जेको आहे त पाणी जेको आहे त बीठल आहे, जिन खे कढाइण जे लाइ जेको आहे त जोॻा बंदोबस्त कया पिया वञनि, पर अञा ताईं जेको आहे त पाणी बदस्तूर रोडनि ते बीठल आहे, जंहिं करे शागिर्दनि थोरे ॿियनि माण्हुनि खे जेको आहे त अचण वञण में सख़्तु दुश्वारी पेश आहे। ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी रशीद अपडेट करण जे लाइ। ज़िक्र कयूं पिया बरसात जो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सावण जी बरसात जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी रही आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो मुसलसल जारी आहे। लाड़काणे में तेज़ बरसात खां पोइ पाणी बीहजी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली जो ऐं मवासिलात जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे, जॾहिं त ज़िंदगी जो कार वहिंवार बि सख़्तु मुतासिर थियो आहे। बरसात खां पोइ स्कूलनि में इमारतुनि में पाणी बीहजी वियो आहे। ज़िक्र कयूं पिया बरसात जो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो इन वक़्तु जारी आहे। बिल्कुलु नाज़रीन, जॾहिं त नई देरे में बि गजगोड़ सां बरसात जो वसकारो हलंदड़ आहे। कंबर में तेज़ बरसात खां पोइ रोडनि ते पाणी बीहजी वियो आहे, जंहिं सबबु रहवासी ॾुखियाईनि जो शिकार आहिनि। टंडो अलायार में बि तूफ़ानी बरसात खां पोइ पाणी गॾु थी वियो आहे, जॾहिं त फसलुनि खे बि नुक़सानु रसियो आहे। अव्हां खे मौसम जे हवाले सां अपडेट करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। ठटे में दादू, टंडोजाम, लाड़काणे, कंबर शहदादकोट, गढ़ी हसन, ठरी मीरवा ऐं सेराणी में बि बरसात थी आहे। बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। पीर जो ॻोठ बाडरे झोल में बि कणकण पई, जंहिं बाद बिजली जो निज़ाम डावांडोल थी वियो आहे। मटियारी ऐं लालू रांक में बि तेज़ बरसात पई आहे, जॾहिं त मदेजी में बि तेज़ बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी बीहजी वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। बरसातुनि सबबु मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी बीहजी वियो आहे, जॾहिं त बिजली जो निज़ाम डावांडोल थी वियो आहे। जेके हेठाहीं वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में पाणी बीठल आहे, जॾहिं त बरसाती पाणी सबबु फसलनि खे पिणु नुक़सानु रसियो आहे। तूफ़ानी बरसातुनि सबबु जेके रहवासी आहिनि उहे ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। इंतिज़ामिया खां पाणी नेकाल करण जो उन्हनि मुतालबो कयो आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। किथे हल्की त किथे तेज़ बरसात पइजी रही आहे। नाज़रीन, अव्हां खे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जे हवाले सां अपडेट करे रहिया आहियूं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की तूफ़ानी बरसात पइजी रही आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। टंडोजाम आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अज़हर लोची असां सां लाइन ते मौजूदु आहे। अज़हर, आगाह कजो, टंडोजाम में छा सूरतहाल आहे? सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पए पई ऐं टंडोजाम में हिन वक़्तु केतिरी बरसात पई आहे? रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे या बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम, उन हवाले सां आगाह कजो।
जी नासिन असां कोशिशि कंदासीं तफ़सीली तौर ते हिन हवाले सां अव्हांखे आगाह करे सघूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। किथे तेज़ बरसात थी रही आहे त किथे वरी हल्की बरसात पई पए। जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि उते काफ़ी हंधनि ते हेठाहीं वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे, जंहिं करे शहरी जेके आहिनि उहे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं नाज़रीन त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सावण जी बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ तूफ़ानी बरसात पइजी रही आहे। लाड़काणे में तेज़ बरसात खां पोइ पाणी बीहजी वियो आहे, जॾहिं त नए देरे में बि गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। ठटे, दादू, टंडोजाम, लाड़काणे, रतोदेरो, झोल, लालूराम, गाजी खावड़, गढ़ी खैरू, नसीराबाद, गुलाब लगारी, पीर जो ॻोठ, शेख भिरकियो, ठरी मीरवा, गढ़ी हसन में बि बरसात थी आहे ऐं बिजली मवासिलात जो निज़ाम बि सख़्तु मुतासिर थी रहियो आहे, जॾहिं त रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो आहे, जंहिं सबबि शहरियुनि खे मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। बशीर लगारी नसीराबाद मां असां लाइन ते मौजूदु आहे। जी बशीर, बरसात जे हवाले सां अपडेट कंदा। जी, अॼु नसीराबाद में 24 कलाकनि खां बरसात थी पवे पई। बरसात पवण जे करे नसीराबाद शहर जा रोड ऐं रस्ता जेके आहिनि उहे समूरो तलाउनि जो ॾेख ॾियणु लॻा आहिनि। उनखां पोइ बार्डर ऐं ड्रेन जेका आहे उहो उबतो वहणु शुरू करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ सवें जेका ज़रई ज़मीन आहे उहो पाणी हेठि अची वई आहे ऐं हिन गुज़िरियल 24 कलाकनि खां जेका वक़्त वक़्त बरसात आहे पवण करे नसीराबाद जा शहरी जेके आहिनि उन्हनि जी ज़िंदगी मखलूज बणिजी वियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा ॿुधायां तव्हांखे त शहर लाड़काणो गंवर खां लिगारी जे हुकुम बावजूदि नसीराबाद टाउन कमेटी इंतिज़ामिया उनजे हुकुम खे पुॼंदे नसीराबाद शहर में बरसात इम्कानी बरसात पवण जे करे कंहिं बि इंतज़ाम न करण करे अॼु नसीराबाद शहर जा जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि ते जेको आहे पाणी जेको आहे तलाउनि जो ॾेख ॾेई रही आहे। जी ठीक है, अवांजी मेहरबानी। बशीर लगारी अपडेट करण जे लाइ। ज़िक्र कयूं पिया बरसात जो। कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिंध जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उते बरसात पई आहे। किथे हल्की बरसात त किथे वरी तेज़ बरसात पइजी रही आहे। दादू, टंडोजाम, लाड़काणे, कंबर शहदादकोट, नौशहर फिरोज़, टंडो अलियार, मटियारी, मुंज दड़ो, मोरो, बाडरे, मदेजी, नवदेरो, रतोदेरो, झोल, लालू रांक, गाजी ख्वावड़, गढ़ी खैरो, नसीराबाद, गुलाब लगारी में बरसात पई आहे, जॾहिं त पीर जो ॻोठ शेख भिरकियो, गढ़ी हसन, ठरी मीरवा, सेराणी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि वसकारो थियो आहे, जंहिंखां पोइ बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम सख़्तु मुतासिर थी वियो आहे। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे। आम ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे। जेके शहरी आहिनि उहे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो वक़्ते वक़्ते सां जारी आहे। किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे रशीद जाखरो। जी रशीद, बरसात जे हवाले सां अपडेट कंदा। हाँ जी, छठे में जी मुसलसल बरसात जो सिलसिलो जारी आहे। छठे जी जाबलू इलाइक़े थोरे साहिली पट्टीअ में मुसलसल बरसात हुजण करे छठे ऐं जामशोरे जे कोस्तानी इलाइक़े जी जो दरावर डैम जी मुकमल भरजण खां पोइ स्पेन बी मां बरसाती पाणी नए ॿारनि ज़रिए बोलाड़ी पुल क्रॉस करे सिंधू दरिया में थियणु लॻो आहे। नए ॿारनि में तेज़ीअ सां वेकरा वधी वञण जे करे आसपास जे कोस्तानी ॻोठनि तोड़े बोलाड़ी जे ॻोठनि में ख़तरो वधी वियो आहे। जंगड़ी, लूणीकोट, बरादाबाद, पालमाड़ी, जमपीर जे कोस्तानी इलाइक़नि में वफ़्के सां बरसात मुसलसल बरसातुनि जूं समूरियूं नयूं ऐं ज़ोरा हुजण करे अक्सर कोस्तानी इलाइक़नि जा ज़मीन राब्ता कटी विया आहिनि। जॾहिं त साॻी सूरत साहिली पट्टी में ॿुधाई वञे पई ऐं साहिली पट्टीअ में हिन वक़्तु ज़िले इंतिज़ामिया मुसलसल बरसात हुजण बावजूदि इमदादी कमनि में मसरूफ़ आहे। जॾहिं त उते पीपल्स पार्टी तोड़े बिना मुक़ाबले चूंडियल उम्मीदवार बि पिणु मुसलसल माण्हुनि जी बाक़ी करे रहिया आहिनि। जी ठीक है, अवांजी वॾी मेहरबानी रशीद अपडेट करण जे लाइ। नासिर अव्हांखे
ॿुधायूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। ठटे, दादू, टंडो, जाम, लाड़कानी, कंबर, शिदातकोट ऐं सिंध जे अहिड़नि ॿियनि इलाइक़नि में बि बरसाति पई आहे। किथे तेज़ त किथे हल्की बरसाति पइजी रही आहे, जंहिंखां पोइ बिजली मवासिलात जो निज़ाम सख़्तु मुतासिर थियो आहे। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे।